नमाज न पढ़ी से नमाज न पढ़ी से इन सज़ा में असांखे जहन्नम मिलियो आहे। वलम नक नुतइमुल मिस्कीन, अल्लाह जे नाम ते ग़रीबन मिस्कीननि खे मानी जो गिरह न खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु कुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइज़ीन, वरी जॾहिं दीन इस्लाम ते टोक मस्खरी ऐं ठठो न थींदी हुई त उन में काहे पइबो हो। जेको अॼुकल्ह मुआशिरे जो मुसलमाननि जो बच्चो ऐं औलाद इहे सभु जुर्म करे थो। नमाज़ खे जवाब आहे, ख़ैर ख़ैरात ऐं सदके मिस्कीन जी बिल्कुलु इनकार आहे। ऐं जेकॾहिं दीन ते शल न को मस्खरी ऐं मज़ाक करे त ताड़ियुनि वॼाइण वारा, वरी हिननि सोशल मीडिया ते पसंदि करण वारा, वरी उनखे पखेड़ण वारा, वरी उन्हनि जे मथां पंहिंजा राया लिखण वारा ऐं उन्हनि खे आशीर्वाद करण वारा खोड़ मुसलमाननि जा ॿार थिया आहिनि। ॾे चवंदा त कुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइज़ीन, हिकिड़ो दीन ते ॻाल्हाईंदो हो, इस्लाम ते लॿाड़ कंदो हो त असां उन्हनि सां गॾु वेही ताड़ी वॼाईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, वरी जेकॾहिं को चवंदा त भली ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मरणो अथव, पोयों क़यामत बि अथव, क़बर त हर कंहिंजी यकीनी आहे, चवंदासीं हल ॾे हल, दोज़ख दड़को जन्नत दिलासो मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हथी क्यों कर, असांखे न खपनि। इहे जवाब ॾींदा हुआसीं असां क़ुरान ॿुधाइण वारनि खे। हत्ता अतानल यकीन, और जॾहिं इज़राइल अचे मुंडी पकड़ी त पोइ चयोसीं त अखियुनि सां ॾिठोसीं त हेॾो जन्नत बीठी आहे, हेॾो जहन्नम बीठो आहे। पोइ अल्लाह तो फरमाए त फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन, अॼु कंहिंजी सिफारिश न हलंदी, न को दोस्त ई को कमु ॾींदो, न को माल ऐं मिल्कियत। अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं दुनिया जो सॼो सोन ऐं चांदी इन जो हिकिड़ो ढेर कनि, अहिड़ो ॿियो ढेर जमा कनि, पोइ रब खे चवनि साईं हे वठो असांजी जान छॾाए। अल्लाह फरमाईंदो त न, साईं हिन फ़क़ीर खे छॾियो अथई, हिन खे त रुपयो कोन हो। फरमाए त हे फ़क़ीर हुयो पर हिन जी दिलि मुंहिंजे मोहबत ऐं ईमान सां भरियल हुई। तूं अमीर हुएं पर तुंहिंजी दिलि दुनिया जे मोहबत सां रहियल हुई, दुनिया रहिजी वई, तंहिंजे करे हाणे तुंहिंजो मूं वटि को दाख़िलो कोन्हे, तुंहिंजो दाख़िलो जहन्नम में आहे। अज़ीज़ो, इहे ॻाल्हियूं मुख़्तसिर आहिनि, पर हक़ीक़त अथव जे मुख़्तसिर ॻाल्हि खे दिमाग़ में विहारबो त आख़िर अल्लाह जे हुक्म खे का हैसियत आहे की न कोन्हे। हे सॾु पंहिंजो कोन्हे, हे आज़ान जो सॾु उहो आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में इंतज़ार में थिया त जमात खे कीअं गॾु कजे, छो त मदीने शरीफ़ में सहाबा वधी विया, हाणे आम सॾ सां उहे नथा अची सघनि। पोइ किन कुझु चयो, किन कुझु चयो, नेठि अल्लाह ताला पंहिंजे भलारनि बाननि खे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह अन्हु खे ख्वाब में आज़ान ॿुधाई ऐं कंहिं मलाइक खे चई त हिन खे चओ त चवेनि त हीअं निमाज़ जे लाइ जमा कयो। हज़रत सिद्दीक़ अकबर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त साईं मां ख्वाब ॾिठो आहे, माण्हू चवनि पिया त हे मुसलमान परेशान आहिनि, चइजे परेशान आहिनि त निमाज़ ते माण्हुनि खे कीअं जमा कयूं। ॿिए चयो त चवेनि त हीअं कयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न, पूरी आज़ान चई वियो। जी त इहा आज़ान चओ त ईंदा। फरमायूं त वञ बिलाल खे चओ त मथे चढ़ी बीहे, तूं इनखे होरियां होरियां आज़ान ॿुधाईंदो वञ। बिलाल ॾाढा चवंदो वञे। इन आज़ान जी शुरूआत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक रोज़े ऐं घर में तजवीज़ सां, सिद्दीक़ अकबर जे ख्वाब सां ऐं हज़रत बिलाल जे आवाज़ सां थी आहे त मुंहिंजा भाउ इहा आज़ान उतां शुरू थी आहे। अॼु तूं इन आज़ान खे एतिरो ग़ैर अहम थो सम्झे जो तोखे दोस्त दावत थो ॾे त कराची ताईं भत जी प्लेट खाइण थो वञे, उन्हनि सां दुनिया जे कुंडनि कुर्सनि ताईं घुमण जे लाइ थो वञे, ऐं तुंहिंजे लाइ रब ताला कामयाबी जा दरवाज़ा मस्जिद में थो खोले। क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, अल्लाह थो फरमाए त मोमिन कामयाब थी विया। असां चयोसीं असां त सभु मोमिननि जी दावा कयो बीठा आहियूं, फरमाए त जिन आजिज़ी सां निमाज़ पढ़ी उहे कामयाब थी विया। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे इन हक़ीक़ी बंदगीअ जो अमली नमूनो ॾेखारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईमान आहे इक़रारुम बिल लिसान, ला इलाहा इल्लल्लाह ज़ुबान सां चवण, व तस्दीक़ुम बिल क़ल्ब, दिल खे गंढ ॾियारणु त छा बि थी पए, दुनिया सही थिए दुनिया ऊंधी थिए, मां इन अक़ीदे तो न फिरंदुमि। व अमलुन बिल अरकान, हिन पंहिंजे वजूद सां अल्लाह जे बंदगीअ जो नमूनो ॾेखार। अल्लाह तो फरमाए त हाणे तूं सचो मोमिन आहे, हाणे तोखे रुगो इन ते मज़बूत थी बीहण जी ज़रूरत आहे, बाक़ी तूं अखियूं बूटे क़बर में पहुच त तुंहिंजे लाइ जन्नत जो दरवाज़ो क़बर मां खुलंदो। अज़ीज़ान गिरामी, इहो सॼो सबक़ असांखे अल्लाह जे क़ुरान मां ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मां मिलियो आहे। जेको हिननि बचड़नि क़ुरान मजीद पढ़ियो आहे ऐं सवेर जेको हदीस शरीफ़ जो सबक़ ॿुधो आहे, अल्हम्दुलिल्लाह ही आलिम पढ़ी फारिग़ थिया आहिनि। रब ताला हिननि खे तौफ़ीक़ ॾींदो त क़ुरान जे हिफ़्ज़ खे मज़बूत कंदा, क़ुरान जी तजवीद खे मज़बूत कंदा ऐं आईंदे क़ुरान जो इल्म बि सिखंदा, ऐं अल्लाह ताला हुननि जिन इल्म जो सफ़र मुकमल कयो आहे, इहो हिन जे मथां कर्ज़ आहे। रब कंदो पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी पल ताईं सिद्क़ ऐं इख़लास सां इहो कर्ज़ पूरो कंदो रहंदा। अज़ीज़ान गिरामी, हींअर कुफ्र ऐं इस्लाम जी सख़्त जंग आहे। हींअर काफ़र भरपूर नमूने सां इस्लाम सां
हथ नथो लड़ाए सघे, चंबो नथो लड़ाए सघे, विड़ी नथो सघे। बाक़ी हींअर उन जी जंग फ़क़ति इहा आहे त इस्लाम ऐं मुस्लमाननि खे पंहिंजे क़ुर ऐं दीन खां धार करे। सो अज़ीज़ो, असां काफ़िरनि जे दर ते वेठा आहियूं, न घर वेठा आहियूं। खाऊं अलाह जो, पीऊं अलाह जो, जीऊं अलाह जो। पोइ चवणु काफ़िर जो छो वठूं? चवणु असां उन्हनि जो वठूं जंहिंजो अहसान ऐं महिरबानी आहे असांजे मथां। अलाह जो अहसान ऐं महिरबानी आहे। अलाह ताला पंहिंजो अहसान कयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रहमतुल लिल आलमीन करे ॾिनई। उहो असांखे इहो दीन ॾेई वियो आहे। तंहिंजे करे जे इन अमानत खे पंहिंजे सीननि में ऐं पंहिंजे बचनि जे सीननि में रखंदासीं त जीअं तव्हां ऐं असां अॼु हिननि मदरसनि में, हिननि इदारनि में अलाह जे क़ुर ॿुधण ॿुधाइण जे लाइ जमा थी सघूं था, त सुभाणे जॾहिं असां न हूंदासीं त असांजो पोयों नसल बि ईअं ई इंशा अल्लाह हिन क़ुर जे प्रोग्राम खे ऐं पैगाम खे ज़मीन ते आम कंदो। ऐं यकीन ॼाणियो त काफ़िर ऐं कुफ़र जी का बि ताक़त इन्हनि जो हिकिड़ो वार बि बराए न सघंदा। तंहिंजे करे जे पंहिंजे बचनि, पंहिंजे मुआशिरे, पंहिंजे मुल्क, पंहिंजी ज़मीन सां जेकॾहिं मुस्लिह ऐं ख़ैरख़्वाह आहियूं त असां अहद ऐं अज़म कयूं त पंहिंजे बचनि खे हिननि मस्जिदुनि ऐं मदरसनि में दाख़िल कराईंदासीं। दुआ आहे त रब सुभाणे ताला असांखे हिननि प्रोग्रामनि सां सचे थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला हिननि मसाजिद ऐं मदारिस खे ऐं दीन जे ख़िदमत जे इदारनि खे कामयाब रखे। रब सां हिन इदारे खे बि ता क़यामत शाद आबाद ऐं सिद्क़ इख़लास सां पूरी दीन जी ख़िदमत करण जी